अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त रमज़ान शरीफ़ जो आहे भलारो महीनो आहे ऐं तव्हां ख़बर आहे त शहर में होटल वग़ैरह सभु बंदि आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह सभु रोज़ा बि रखूं था ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिन वणनि जी छांव में। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ वण जेके आहिनि हिन जे हेठां शहज़ाद भाउ जी ओताक आहे जिते असां अॼु रोज़ो रखी करे सभु दोस्त गॾु थिया आहियूं ऐं मुंहिंजो पहिरीं प्यारो भाउ रफ़ीक अहमद लाशारी साहब बि असां वटि आयो आहे, जेको हमेशह लाड़काणे हूंदो आहे पर रमज़ान शरीफ़ जे करे हू छुटियुनि ते आयो आहे, रोज़ा रखण जे लाइ आयो आहे। ऐं तमामु हिते ख़ूबसूरत माहौल हीअ वणकार तव्हां ॾिसो था, हिते हवा हले थी, तमामु थधिड़ी मौसम आहे ऐं यकीन कयो ईअं महसूसु थिए थो ॼण असां रोज़ो रखियो ई कोन्हे, का तकलीफ़ ई कोन्हे। हूअं बि असां मुस्लमान हो, रोज़ो रखण में का तकलीफ़ असांखे न थींदी आहे। त शहज़ाद भाउ जी महिरबानी आहे जंहिं असांखे फ़ोन कई, चई त बाबा अचो वणनि जी छांव हेठां वेहूं था, होटल वग़ैरह त बंदि आहिनि रमज़ान शरीफ़ जे करे ऐं अल्हम्दुलिल्लाह रोज़ा बि आहिनि सभिनि खे ऐं इन जे करे असां हिन थधिड़ी छांव में वेठा आहियूं। हीअ ॿारियाली जो बि मंज़र आहे, ईअं सभु शहर आहे, हीअ ॾिसो हीअ साम्हूं शहर आहे, हीअ साम्हूं ठुल शहर आहे, उन खां अलावा हीअ ज़मीन आहे, ज़मीन जी भर में शहज़ाद भाउ जी ओताक आहे। हीअ वेठा आहियूं ऐं रफ़ीक ॾिसो था कीअं वेठो आहे। सदाई ख़ुशि ऐं आबाद रहे शहज़ाद भाई ज़िंदाबाद। हा, असल में दोस्तो हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि कयां त हीअ जेको साम्हूं गिलास पियो आहे या हीअ साम्हूं किटली टंगी पई आहे, हिन में बिल्कुलु पाणी आहे पर को दोस्त हिकिड़ो असां वटि अहिड़ो बि आहे जेको कंहिं मजबूरी सबबु रोज़ो न रखी सघियो आहे, उन जे लाइ इहो बंदोबस्तु थियल आहे। त असां जेको आहे सो हिन वक़्तु वेठा आहियूं ऐं रमज़ान शरीफ़ हुयो, को यूट्यूब जे लाइ वीडियो वग़ैरह बि कोन हुयो, सो सोचियोसीं त दोस्तनि खे बसि इहो ई वीडियो ठाहे जेको आहे सो असां पेश कयूं। कीअं शहज़ाद भाउ? साईं अस्सलाम वालेकुम। साईं शहज़ाद नालो आहे मुंहिंजो, पाण सिंधी आहियां। तव्हां ॿाहिरनि जी दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां हिते ख़िदमत असांजी ख़िदमत में पंहिंजा कदम भरे असांजी इज़त जो मान मथे कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। मां इहा लफ़्ज़ चई पंहिंजी जॻह वटि। ऐं हीअ आहे अदा रफ़ीक अहमद लाशारी साहबु। रफ़ीक साहबु हीअ जेके असांखे वीडियो ॾिसनि था, मुंहिंजा दोस्त जेके मुंहिंजा फॉलोअर आहिनि पाकिस्तान छा पर ॿियनि मुल्कनि में बि हीअ वीडियो मुंहिंजो ॾिसनि था, उन्हनि जी महिरबानी आहे। उन्हनि दोस्तनि जे लाइ तुंहिंजो छा पैगाम आहे? बसि जिते बि हुजे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं आबाद हुजो, महिरबानी ऐं असांजी सपोर्ट कयो था पिया, असांजे दोस्त जी सपोर्ट कयो था पिया, अव्हांजा लख लाइ कुर्ब थोरा था, थोरा ई थोरा मारूअड़नि जा, सदाईं जिते बि हुजो सदाईं आबाद हुजो, सदाईं ख़ुशि हुजो। अच्छा रफ़ीक अहमद, हीअ जेको रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे, इन जे बारे में तव्हां असांजे दोस्तनि खे, जेके असांजा दोस्त आहिनि, ख़ासि करे असांजा मुस्लमान जेके ॿाहिरि आहिनि, रोज़े जे हवाले सां छा पैगाम ॾियो था? असल में छा आहे त हीअ रमज़ान शरीफ़ जेको आहे असां वटि महिमान महीनो आहे, हयाती ते कोई भरवसो न आहे, वरी अचे या न अचे, जेतिरी माण्हू कोशिशि करे रोज़ा रखे, अलाह पाक जी नेमत आहे, इन नेमत जो मज़ो आहे पंहिंजो। सॼो ॾींहुं इंसानु इंतज़ारु करे थो पियो जॾहिं शाम जो रोज़ो खोले थो, त उनजी त लज़त ऐं खाइण पीअण जो मज़ो ई पंहिंजो आहे। वॾी महिरबानी रफ़ीक अहमद लाशारी ऐं शहज़ाद भाउ जी। त दोस्तो असां हिन वक़्तु हिन थधिड़ी छांव में वेठा आहियूं, यकीन कयो पुरसुकून माहौल आहे हिते, न का एसी पुॼे न को पखो पुॼे, ऐं ख़ुदा जी ख़ूब हवा आहे जंहिंखां इंजॉय कयूं पिया। वॾी महिरबानी दोस्तनि जी। ऐं मां बि पंहिंजो जेको आहे सो दिलि चए थी त तव्हांखे दीदार करायां। त दोस्तो तमामु बहितरीनु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, अॼु असां हिते माना इंजॉय बि कयूं पिया ऐं टाइम बि पास कयूं पिया ऐं शहर जे शोर खां ऐं शहर जे माना जेको आहे सो माहौल खां, हीअ ॿारियालीअ जो माहौल ऐं पंहिंजी दोस्ती जो माहौल, हूअं बि सिंध जी सकाफ़त आहे त ओताकनि में कचहरियूं क़ाइमु हुजनि। बाक़ी त तव्हां दुनिया ॾिसो था, जेकॾहिं घर में 4 भाइर आहिनि त 4 मोबाइल में पूरा आहिनि, कंहिं वटि टाइम कोन्हे सवाइ मोबाइल खां। मोबाइल जो दौरु थी वियो आहे ऐं मोबाइल ज़िंदगी में ज़रूरी बि आहे, पर एतिरी बि ज़रूरी न आहे जो रत जा रिश्ता बि विसरी वञनि। इन जे करे असां हीअ दोस्त गॾु थिया आहियूं ऐं कचहरी जो मौक़ो बि मिलियो आहे ऐं इनशाला जेके असांजा वीडियोज़ हूंदा फ़नी, उहे बि अॼु ठाहींदासीं हिते, पर हिन वक़्तु तव्हांजे आॾो असां लाइव आयासीं, इन जे करे वॾी महिरबानी, लख थोरा, जिथे हुजो ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी।